नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो शहर जे बांदी रोड ते वधंदड़ गंदगी, गटरनि जो पाणी नेकाल न थियण जी मिलंदड़ शिकायतनि ते फर्स्ट सिविल जज जुडिशनल मैजिस्ट्रेट सफदर अली मैसर शहर में निकिरी पियो। इन सिलसिले में फर्स्ट सिविल जज सफदर अली मैसर, चेयरमैन म्युनिसिपल कमेटी मोरो नज़ीर अहमद मेमण, CMO मोरो खलीक ऐं म्युनिसिपल अमले पुलिस सां गॾु मोरो शहर जे मुख़्तलिफ़ वार्डन मेन रोड, बांदी रोड, दादू रोड, गचेरो रोड, दरस रोड, मेन शाही बाज़ार, खीरा बाज़ार, सब्जी मार्केट, अनाज मार्केट, बूट मार्केट समेत मुख़्तलिफ़ पाड़नि ऐं घटियुनि जी विज़िट कई। विज़िट दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते गंदगी जा ढेर, गंदे पाणी ॾिसी सख़्त कावड़ जो इज़हार कयो। हिन जे रवासिन जी दाह शिकायतनि ते चेयरमैन म्युनिसिपल कमेटी नज़ीर अहमद मेमण, CMO खलीक सेठ, सफ़ाई कढ़ंदड़ जे अमले जे इंचार्ज मुकेश कुमार, नूर समूह खे मोरो शहर ऐं हुन जे मुख़्तलिफ़ पाड़नि में सफ़ाई करे शहरनि खे साफ़ सुथरो माहौल मुहैया करे ॾियण जी हिदायत कई है। चयो आहे त शहरनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि, अमले जो जेको कमु आहे उहो हुननि खां करायो वञे। ॿी सूरत में सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी, जंहिं ते म्युनिसिपल इंतज़ामिया अमले खे सफ़ाई ते मुक़ररु करे छॾियो। जॾहिं त फर्स्ट सिविल जज शहर जे अक्सर मेन रस्तनि ते शहरियुनि पारां कयल गैर क़ानूनी हद दख़लनि खे पिणु ख़तमु करण जो हुकुम ॾिनो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।